सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। चवंदा आहिनि शादीअ जे जोड़नि जी रचना पहिरियों ई रिथियल आहे, जंहिंखे धरतीअ ते हक़ीक़ी रूप तॾहिं थो मिले जॾहिं जोड़ो यानी कि घोट कुंवार रीतियुनि रस्मुनि सां शादीअ जे पवित्र बंधन में ॿधजनि था। सदियूं पुरानियूं असांजूं रीतियूं रस्मूं एतिरियूं त शक्तिशाली ऐं मायनेदार आहिनि जो दारीअ ज़ातीअ वारो बि इहे रीतियूं रस्मूं अपनाइण चाहे थो। इन्हनि रीतियुनि रस्मुनि खे आदर ॾेई क़बूल कनि था ऐं हलण चाहिनि था। इन्हनि ते वरी वेझराईअ में इन जो हिकु उम्दा मिसाल दुबई मां झूलेलाल ग्रुप जी अध्यक्षा नीता नरियानी जीअ मोकिलियो आहे, जंहिंमें पंजाबी छोकिरो ऐं हरियाणवी छोकिरी शारजा में सिंधी रीतियुनि रस्मुनि सां धूमधाम सां शादी रचाई ऐं असांखे तमामु घणो फखराइतो कयो। घोट हेमराज सिंह ऐं कुंवर हीना सिंह ॾाढा ख़ुशि हुआ। हिन शादीअ खे सफलो करण जो सॼो इंतज़ाम नीता नरियानी ऐं संदसि साथियुनि मीरा उदरानी, लक्ष्मी नागपाल, नेहा खिलवानी, सिमरन मीरचंदानी, स्वाति खूबचंदानी, पूनम पमनानी, नीलम दरियानी, नंदलाल मीरचंदानी, खेमचंद नागदेव, अजीत गुरियानी, नरेश दरियानी, सुरेश मंगनानी, अजीत खिलवानी, रवि खूबचंदानी, दीपक ठाकुर ऐं ॿियनि जो बि सुहिणो साथ हो। नीता नरियानी जी दुबई मां हिकु ॿी बि सुहिणी ख़बर मोकिली आहे, जा मीरा ऐं दीपक ओदरानी जे 41वीं सालगिरह यानी शादीअ जे ॾींहं जी ख़ुशीअ में पार्टी रखी मल्हाइण जी आहे। 41 साल हिकु वॾो अरसो आहे। 41 सालनि जे साथ में ॾिसो पिया केतिरा न ख़ुशि आहिनि मीरा ऐं दीपक जी। ईश्वर खे वॾी आवर्जा ऐं तंदुरुस्ती बख़्शींदो। सिंधु दर्शन जी टीम पारां खेनि करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। वैलेंटाइंस डे यानी कि 14 फरवरी, जंहिंजो इंतज़ार सॼो साल थो रहे, जंहिंखे सॼी दुनिया प्यार मोहब्बत इक़रार ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं करे थी मल्हाए। हिन वैलेंटाइंस डे जी हिकु ज़बरदस्त पार्टीअ जी ख़बर दुबई मां नीता नरियानी जी मोकिली आहे, जिन क्रूज़ में वरी ख़ुशी मल्हाए धूमधाम सां उहा पार्टी मल्हाई। हिन सुहिणी ऐं शानदार पार्टीअ में दुबईअ जा सभु सुठा सुहिणा सभा जा सिंधी शामिल हुआ, जिन नची टिपी ॻाए वॼाए घणी ख़ुशी ज़ाहिर करे इहो साबित कयो त सिंधी बि कंहिंखां घटि कोन्हनि। नीता नरियानी जी पारां हिन ज़बरदस्त मेल मिलाप जे प्रोग्राम में न सिर्फ़ फैशन शो में भाग वरितो, पर उहे ॾिसी लज़ीज़ खाधा खाई रांदियुनि में भाग वठी गीत संगीत जी मौज में भाग वरितो ऐं चटाभेटीअ में खटिया तमामु घणा इनाम। वैलेंटाइंस डे जो ही ॾींहुं न विसरंदड़ मन में वरी हिकु भेरो इन मेल मिलाप जी यादगिरी ॾियारण वारो आहे। वैलेंटाइंस डे यानी कि वैलेंटाइन ॾींहुं दुबईअ में किथे पार्टी करे पिया मल्हाइनि। इन ई दुबईअ में वरी ॿिए हंधि
भक्ति संगीत जो कार्यक्रम रखी इष्ट देव झूलेलाल साईं सां गॾु ॿियनि देवी देवताउनि जी पूॼा अर्चना करे भॼन कीर्तन करे महिलाउनि न सिर्फ़ मन खे शांति ॾिनी पर ख़ुशी बि मल्हाई। इन ॾींहं खे घणनि हंधनि ते मातृ पितृ पूजन दिवस करे बि मल्हायो थो वञे। हर इंसान जी सोच अलॻि थी रहे पर मक़सद ख़ुशी ऐं मन जी शांति थी रहे। संगीत संध्या जी ख़ासि ख़बर दुबईअ मां कृषा साजनानीअ तरफ़ां मोकिली वई आहे। खेसि इन प्रोग्राम जे लाइ लख लख वाधायूं हुजनि।